श्री राम जय राम श्री राम जय जय राम। प्यारी साध संगत, अॼु जी कथा आहे इंसान जी वॾाई। प्यारी साध संगत, परमात्मा देव 84 लख जूणियूं ठाहियूं आहिनि, जंहिंमां मनुष्य खे सभिनी जो राजा बणाए छॾियो अथसि। छो जो मनुष्य में ॿुधी अधिक आहे। अधिक ॿुधी हुअण करे सभिनी खां श्रेष्ठ जूण में ईंदो आहे। पशु पखी जीव जंत वग़ैरह जेके आहिनि से सभु छुटा पिया आहिनि, छो जो हिननि जे अंदरि पूरी सूरी ॿुधी आहे। हिननि खे रुॻो पंहिंजो पेट भरणो आहे। जिते हिननि खे खाधो मिले उते खाई पंहिंजे शरीर खे हलाईंदा आहिनि। पशु वधीक कमु करे न सघंदा आहिनि। हिकु मनुष्य ई आहे जंहिंमें ॿुधी वधीक आहे। मनुष्य लाइ परमात्मा देव हुकुम कढियो आहे त ए इंसान, तूं पंहिंजी ॿुधी अनुसार पाण खे श्रेष्ठ बणाए, पंहिंजो जनम सुधार, मुंहिंजी भक्ति करे मूंखे रिझाए, इल्मु पढ़ी मूंखे ॻोल्ह, ॿियनि जे लाइ पंहिंजे दिमाग़ मां नवां कमु कढ। दिमाग़ खे खोले नयूं इजादूं ठाहे ऐं जगतर में रोशनी फैलाए। मनुष्य लाइ इहे सभु श्रेष्ठ कम सौंपिया विया। हाणे जॾहिं परमात्मा देव असांखे एॾियूं बख़्शिशूं ऐं ॾातूं ॾिनियूं आहिनि ऐं श्रेष्ठ ॿुधी बि ॾिनी अथसि, त मनुष्य छो पशुओं खां बि वधीक किरियल आहे। अहिड़ा कम पियो करे जो आङुरियूं ॾंदनि हेठां अचियो वञनि। पंहिंजे पेट खे भरण लाइ ॿिए खे मारे छॾींदो आहे। कुदरती हुकुमनि खे टोड़े मन रिचित कर्मनि में फासी वेंदो आहे। विछी ऐं विकारनि में अहिड़ो अड़िजी वेंदो आहे जो न सम्झंदो आहे ॾींहुं न राति। भॻवान त हलियो वियो 1000 कोह परे, तुंहिंजो भउ त ईंदो ई कोन। पर पंहिंजा फ़र्ज़ बि भुलिजी वेंदा अथसि, जेके क़ाइदा कानून धर्मात्मा पुरुषनि ठाहिया आहिनि। मनु स्मृति वग़ैरह से सभु मनुष्य लाइ आहिनि, पर मनुष्य खे हिकु हंधि शांती कोन ईंदी आहे। इहा विषय रस मनुष्य खे कारो कंदी आहे ऐं जेलनि जी सज़ा पाराईंदी आहे। पशु खे त कॾहिं बि जेल सज़ा न मिलंदी आहे। पखियुनि खे त सूली ते कॾहिं कोन चाढ़िबो। पर इहे जेल, इहे सूलियूं ऐं सज़ाऊं रुॻो मनुष्य लाइ ई मुक़ररु कयूं वयूं आहिनि। प्यारी साध संगत, ज़रा सोचे ॾिसंदासीं त असीं सभु मनुष्य ई थी पशु खां परे थी विया आहियूं। पशुअनि लाइ नर्ग कोन्हे, पर असां लाइ नर्ग आहे। असांखे पशु खां वधीक श्रेष्ठ कमु करणा आहिनि। उहा असांखे भॻवंत जे दरबार में पहुचणो हो। असांखे त प्रभु प्रेम में पाण खे रंगणो हो, पर असां करे छा वेठा आहियूं। लॻाइणो हो केसर जो तिलिक, लॻाए वेठा आहियूं कारो तिलिक। पाइणा हुआ अछा कपिड़ा, पर पाए वेठा आहियूं मेरा कपिड़ा। करणी हुई भॻवंत जी भक्ति, पर कयूं वेठा माया जी भक्ति। प्यार रखिणो हो प्रभु देव सां, पर प्यार थी वियो चम सां ऐं विषय सां। ॾिसणो हो करतार खे, पर ॾिसूं वेठा कूड़े सूंहं खे। जंहिंमें कन ऐं गंध आहे, किन ऐं गंध आहे, अहिड़े मनुष्य किथे जो किथे अची किरियो आई। अड़े मनुष्य, तूं तर्शना जे पेच में अची पियो आहीं। तूं नीच अची बणियो आहीं। पेट भरण लाइ ॿाहिरनि खे पियो मारी ऐं सताईं। अड़े मनुष्य, तूं धर्म जे रस्ते तां किरी अधर्म जे रस्ते ते अची पियो आहीं। हे मिठी साध संगत, असां पंहिंजे शरीर खे ॾिसूं, पंहिंजे कर्मनि खे ॾिसूं, पंहिंजे मन खे ॾिसूं। असां हर रोज़ु पंहिंजे मथां पाण रोशनी विझूं, पाण सुधारियूं। हमेशह इहो उधम करियूं जो अंदरि मां बदी निकिरे। धंधे लाइ त उधम करियूं वेठा, पाण खे वॾो बनाइण लाइ बि उधम करियूं वेठा, पंहिंजो नालो कढण लाइ बि उधम करियूं वेठा, पर मन सुधारण लाइ उधम कोन था करियूं। प्रभु जे दरबार में ईअं कोन पुछियो वेंदो त तूं घणो धन कमाए आयो आहीं या केतिरा ॿार ॼणे आयो आहीं। उते न सूंहुं पुछी वेंदी, न की सरदारी। उते त रुॻो पुछियो वेंदो सुधार, याने पाण खे सुधारे आयो आहीं।
भक्ति कई अथई सत्संग कयो अथई अंदर मां अहंकार कढियो अथई विषय प्रीति कढी अथई केॾी निड़त धारण कई अथई केतिरे क़दुरु माया खां छुटण जी ताक़त हासिल कई अथई केतिरे क़दुरु सहारो कयो अथई केतिरे क़दुरु संतोख कयो अथई अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं पुछियूं वेंदियूं वॾी उमिरि थी त छा थियो वॾा माण्हू थिया त छा थियो राजा थिया त छा थियो असल ॻाल्हि मन खे मारणु मन खे सुधारणु भगवंत जो भाव रखणु वॾनि जी शेवा करणु वॾनि जी आज्ञा मञणु पंहिंजा फ़र्ज़ पालणु वग़ैरह हे साध संगत ईअं जेको कंदो ईअं जेको पंहिंजो इम्तिहान पाण वठंदो भगवंत जे दरबार में इहो ई सुरखरू थी सघंदो पशु खां वधीक दर्जो वठी सघंदो जेकॾहिं सुठा कर्म कंदा आहिनि तन जी महिमा भरिजी वेंदी आहे पर इहे कर्म सुठा तॾहिं थींदा जॾहिं टिनि क़िस्मनि जूं किरपाऊं थियनि हिकिड़ी किरपा आहे भगवंत जी ॿी किरपा आहे सतगुरुनि जी ऐं टीं किरपा आहे पंहिंजी पाण ते भगवंत जी किरपा इहा आहे जो हिन मनुष्य जो चोलो ॾिनो आहे सतगुरुनि जी किरपा आहे सचूं ॻाल्हियूं ॿुधायूं था ऐं टीं किरपा आहे पंहिंजी यानी सतगुरुनि जे वचननि ते पूर्ण श्रद्धा रखूं उपदेशनि खे ॿुधी पंहिंजे अंदर मां विख कढी छॾियूं तंहिं करे टिनी जी किरपा ज़रूरी आहे पर जेकॾहिं पाण ते किरपा न कबी यानी पाण उधम न कबो त भगवंत जी किरपा ऐं सतगुरुनि जी किरपा कुझु न कंदी मिसाल हिकु माण्हू खूह में किरी पियो मथां को परोपकारी माण्हू अची बीठो आहे ऐं चवीसि थो मां तोखे निरोड़ी थो मोकिलियां तूं पकिड़े वेही ऐं मुंहुं छिकींदुसि पर जेकॾहिं हू चवे त मां नोड़ी खे छो पकड़ां मूंखे ईअं ॿाहिरि कढो ईअं त थी न सघंदो परोपकारी चवंदो ओ बाबा तूं रसी खे पकड़ण जो उधम बि त कर मुर्दो हुजी हा त छॾे ॾियां हा पर तूं त जीरो जाॻंदो मनुष्य आहीं ईअं असीं सभु बि खूह में किरिया पिया आहियूं परोपकारी सतगुरू मथां बीठा आहिनि पंहिंजे वचननि वारे नोड़ी मोकिलीनि वेठा त पाण खे कढो पर जे असीं उधम न कंदासीं ऐं उन्हनि वचननि खे न पकड़ींदासीं ऐं चवंदासीं हे भॻवान हे सतगुरू तूं पंहिंजी नज़र सां निहाल करे छॾ त कुझु न थींदो सतगुरू चवंदा आहिनि त कुझु तूं बि त उधम कर अमल कर हिकु ॻाल्हि खण त असीं तोखे मदद कंदासीं तंहिं करे असीं बि पाण उधम करियूं पंहिंजे पाण ते पाण बि किरपा करियूं सुबुह जो उथी भक्ति करियूं को पाप जो कमु न करियूं बुरो कर्म न करियूं सतगुरुनि जो भउ रखूं मनुष्य खां डिॼंदा आहियूं पर भॻवान खां कोन था डिॼूं इहा त अजब ॻाल्हि आहे सॼो ॾींहुं राति असांखे प्रभु हाज़ो नाज़ो सम्झणु घुरिजे भॻवान जो भउ रखूं घर में गिरंथ साहिब बि रखंदा आहियूं मूर्ति बि रखंदा आहियूं पर हिन जो डपु त कोन रखंदा आहियूं तंहिं करे अॼोके प्रसंग में हे साध संगत इहो उपदेश हलियो त पंहिंजे किरपा पाण ते करियूं सदा सतगुरुनि जी आज्ञा मञी भगवंत जी दरबार में सोभ पायूं भगवंत चवे त वाह वाह तूं सुठा कमु करे आयो आहीं मनुष्य चोलो सफ़लो करे आयो आहीं ईअं पंहिंजा कर्म सदा करियूं मनुष्य चोलो सुठो बणायूं जीअं असांजो लोक परलोक सुहिलो थिए हरिओम शांति शांति शांति।